पाण फरमाइनि था अना आखिरुल अंबिया अना खातमुल अंबिया अल्लाह ताला ते फरमाए भला कि रसूल अल्लाह व खातमन नबीयीन अल्लाह जो रसूल हिन खां बाद कोई नबी न थींदो पाण फरमाइनि था त मूंखां बाद कोई नबी न ईंदो जेकॾहिं को नुबुवत मञे थो रसूल सल्लल्लाहु जी रिसालत में शिरक कई फरमाइनि था त अहिड़ा मुशरिक ईंदा सयाती मिन बादी सलासून कज़ाबून दज्जालून कुल्लुहुम यदई नुबुवा अला इन्नहु ला नबी बादी फरमाइनि था इजो मूंखां बाद 30 कूड़ा दज्जाल ईंदा हर हिकिड़ो चवंदो मां नबी ख़बर थियो मूंखां बाद कोई नबी न आहे पोइ जॾहिं इहे सभु गुज़री वेंदा पोइ 31 हिकिड़ो शख़्स ईंदो उहो अची चवंदो त मां ख़ुदा आहियां उहो हूंदो दज्जाल अकबर वॾो दज्जाल मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो सभिनी नबियनि दज्जाल खां दज्जाल जो इतलाह ॾिनो ॾेजारियो पर मां तव्हांखे वधीक इतलाह थो ॾियां त उहो सॼी अखि खां काणो हूंदो उनजे निर ते कुफुर लिखियलु हूंदो सारे मुल्क जे अंदरि घुमंदो बेहिश्त दोज़ख हुनखे पंहिंजो हूंदो हवा बाहि पाणी ते कब्ज़ो हूंदो इहे सभु शयूं हिन जे हथ हूंदियूं ऐं पोइ इहे बाग़ बाग़ीचा पंहिंजा माण्हुनि खे ॾेखारींदो दौलतूं मिल्कियतूं ड्रव ॾींदो जंहिं वक़्तु अहिड़ी हालत थींदी जो माण्हुनि वटि कुझु बि न हूंदो सभिनी शयुनि ते कब्ज़ो करे वेंदो ऐं हुकूमत पंहिंजी हलाईंदो 70,000 चादरूं वेढ़ींदड़ केतिरा बुज़ुर्ग हुनजे कढल लॻल हूंदा चवंदा त हे ख़ुदा अथव साहिब तयालिस सबून अल्फन साहिब तयालिस यक़्तदून बिह 70,000 इक़्तिदा कंदा आहिनि दज्जाल जे पुठियां जेके वलर कयूं प्याली चटींदा हुआ हुनजे पोइ चवंदा बाबा हे ख़ुदा अथव वर्क कंदा हा जी हाणे ॾिसो था न जिया हिमायत तहरीक में वर्क शुरू थी विया न इहा बि दज्जाल जे क़ौम जी वर्क आहे केतिरा माण्हू कढ लॻा आहिनि चादर वारो चइबो आहे इज़त वारो माण्हू वॾेरा अमीर केतिरा इल्म वारा पढ़ियल माण्हू यका लॻा आहिनि कढ ज़िया अहमद तहरीक मां चवंदो आहियां जिते ज़िया अहमद तहरीक जो बोर्ड ॾिसो ज़िया मुखालिफ़ तहरीक ज़िया हिकारत तहरीक जो हेॾो वरी तव्हां बोर्ड लॻायो पोइ चइबो त तव्हां मोमिन मुस्लमान आहियो गैरत करियो इज़त करियो पंहिंजी तव्हां कादियानी हुकूमत सां साथ ॾींदव ज़िया अहमद तहरीक माना कादियानी तहरीक जी हिमायत दलाइल मां ॾींदुसि तव्हां हिनखे सम्झंदव जेकॾहिं मुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ग़लति हुजनि न त हुकूमत मूं ते क़दम खणे हा कॾो को मां जीअरो जाॻंदो घुमंदो थो तव्हां एतिरियूं ॻाल्हियूं कंदो मार्शल जे ज़माने में उघारियूं ॻाल्हियूं कंदो जवाबदार आहिनि मुंहिंजा तुंहिंजा क़ौम जा अलाह जे रसूल जी हुकूमत जवाबदार आहे तंहिं करे जवाबदार हमेशह मुजरिम शर्मनाक हूंदो आहे कंध हेठि हूंदो अथसि पर उहो पंहिंजी बुछड़ाई कंदो रहंदो आहे मुस्लमानो गौर करियो इज़त करियो पंहिंजी गैरत करियो जा हिमायत तहरीक वरी माण्हू कढ था लॻनि हुनजे चूंडूं था कराइनि मां तव्हांखे चवां थो त जेका बि इलेक्शन अचे थी उन में सभु बाइकाट करे न त ईमान हलियो वेंदो आहे अहिड़ो गुनाह अथव जे तव्हांजे इन इलेक्शन मंझां हिमायत तहरीक मंझां मौजूद हुकूमत खे ताक़त मिली ख़ुदा गुनाह न बख़्शींदो क़यामत ताईं न बख़्शींदो मां ज़िमेदारी सां थो चवां मां गारंटी सां थो चवां मूंखे ख़बर आहे हिन ॻाल्हि जी त पोइ गुनाह न बख़्शींदो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जंहिंमें चलो हे ताज़ो थोरो वाक़ियो गुज़रियो आहे हे जेका पुराणी तहरीक हली 70 में जेका इलेक्शन थी याया जे ज़माने में पोइ उते असां कोशिशि कईसीं उलमा खड़ा थिया जिन क़ुर शरीफ़ जे हुकूमत क़ाइमु करण जे लाइ उथी मुक़ाबिलो कयो पोइ उते हिकिड़नि माण्हुनि जेके कुझु पंहिंजी जमात जा माण्हू हुया उन्हनि वोट आलमनि खे न ॾिना इज़त बचाइण जो मसइलो हो दीन ऐं क़ुर जी इज़त बचाइण जो मसइलो हो वोट न ॾिनऊं हज़रत मौलाना अब्दुल अज़ीज़ साहब ख़ुदा उन्हनि जे रूह ते लख रहमतूं करे उन्हनि फरमायो त मां रब ताला खां हीअ इस्तखारा करे ॻाल्हि मालूम कई आहे त जिन माण्हुनि जमात खे वोट न ॾिना ऐं बेदीनीअ खे फ़रोग़ मिलियो इन गुनाह जी तौबा कान्हे हिकिड़ी हीअ पंहिंजी ॻाल्हि हज़रत जी ॻाल्हि ॿी मां गुनाहगार जी पंहिंजी ॻाल्हि हिकिड़ो शख़्स असांजी जमात जो माण्हू हो उन मूंखे चयो त साईं मूंखे ज़ोर सां मजबूर कयूं त तूं वोट ॾे मां चयो पोइ अंदरि तोसां साण हुया चई त न अंदरि कोन हा पोइ चई मां वोट मुखालिफ़ घुर खे ॾिनो हाणे ते मुंहिंजे लाइ दुआ घुरमसि हा दुआ घुरूं था वीचारो तो बंदि करे मस्जिद में हिकिड़े हंधि वेठा हुजो सखर पोइ ख़ुदा थो ॼाणे मां हेतिरी जमात जे आॾो क़ुर शरीफ़ मुंहिंजे आॾो आहे मां जॾहिं हथ खणी दुआ घुरी त हथ मुंहिंजा किरी आहे हुन मुंहिंजा हथ किरनि ते ॾिठा मां चयोमांसि मां छा करियां हथ त मुंहिंजा अलाह ताला उछलाए फिटी कया पोइ वीचारो रुनो मां चयुमि त इन तरीक़े सां तुंहिंजी तौबा क़बूल न थी आहे वञी ख़ुदा खे परचाए ॾिनी सो मां तव्हांखे चवां थो
जेकॾहिं तव्हां जाइ मां तहरीक में हथु विधो आहे ऐं तव्हां मौजूदा हुकूमत में जेका बि सिस्टम हले थो इंतिखाबात जो, इन में जेकॾहिं तव्हां कोशिशि कई आहे, इन में तव्हां वोट ॾिना आहिनि, त पोइ तव्हांजे लाइ इस्तग़फ़ार कोन्हे ख़ुदा वटि। हा, मां सां इहे माण्हू ॻाल्हाइनि, जेके इहे वॾा माण्हू आहिनि न, जेके हुकूमत वारा आहिनि, कारिंदा ख़ुदि विया असां सां ॻाल्हाए त असां हिनखे सम्झायूं त तूं कुफर ते आहीं। बुत ठाराइण मुस्लमान जो कमु आहे, काफ़िर जो कमु आहे? हे बुत ठाराए रीगन ॾे थो वञे, हज़ार रुपया, करोड़ रुपया, वॾा हीरा जवाहर मोती अखियुनि में विझी वञी थो हुनखे ॾे। रीगन एॾो ख़ुशि थियो, चईंदो मूंखे दुनिया में अहिड़ो तोहफ़ो न मिलियो आहे जहिड़ो तो ॾिनो आहे। जा एॾो ख़ुशि थियो, पर पोइ इहो ख़ुशि थी हिननि खे मुतालियो त आहे न, सम्झनि था त मुस्लमान बुत न ठाराईंदा आहिनि, हे त चवंदा आहिनि त मुस्लमान आहियूं ऐं इस्लाम पियो थो करे, इस्लामी कानून जी पियो थो दावाऊं करे। चई त पोइ तव्हांजे मुल्क में इस्लामी हुकूमत आहे। हा, कीअं पोइ भला उन इस्लामी दस्तूर में तव्हां चोर जो हथु कपींदा आहियो? की इहा मस्ख़रापन मुंहिंजे मुल्क में कान्हे। मस्ख़रापन, हथु कपण चोर जो, इहा मस्ख़रापन मुंहिंजे मुल्क में कान्हे। ॻाल्हि ॿुधो, थोरी ॻाल्हि ॿुधो, मसइले खे सम्झो। हिकिड़े माण्हू खे चऊं था निमाज़ पढ़जे, हा त पढ़ंदुसि। अरे बाबा हल त हलूं, जेसि हे सौदो वरितो अथमि घर ॾेई अचां। वियो घर, तव्हां इंतज़ारु करे मोटी कोन आयो, दर खड़कायो, चयूं त हे आयो हो हिते सौदो ॾेई अलाए काॾे हली वियो। ख़ैर तो वञी निमाज़ पढ़ी, तुंहिंजो दोस्त हो। मां हिकिड़ी मिसाल थो ॿुधायां तव्हांखे, मफ़रूज़ो। हा, वरी ॿीहर रस्ते सां अड़े फलाणे मूंखे बीहारे वई, चई बसि साईं मिड़े ॻारो मुंहुं असांजो मां निमाज़ न आहे। ईअं थींदो आहे की न? अहिड़ा माण्हू विया आहिनि की न, बहानो करे हलिया वेंदा आहिनि, निमाज़ न पढ़ंदा आहिनि न। मां थो चवां त इहो गुनहगार आहे, गुनहगार आहे, गुनहगार आहे, पर काफ़िर न आहे। छो त चएसि मिड़े असांजो कारो मुंहुं छा कयो, निमाज़ पढ़ंदासीं, दुआ कर, बसि इहो निभाग चंडराई साईं लटा पली तव्हां फलाणो, इहे कंदा आहिनि की न? इहे छा आहिनि? मुस्लमान आहिनि इहे सभु। चओ त पर ॾोहारी, मुजरिम, गुनहगार, हिकु निमाज़ जो 80,000 वरी जहन्नम में रहणो पवंदो। सज़ा एॾी आहे, 80,000 वरी हिकु निमाज़ जो, 80,000 वरी हिकु निमाज़ जो, 80,000 वरी हिकु निमाज़ जो। या त दुनिया जे अंदरि निमाज़ कज़ा करे, जेका गुज़िरियल उमिरि जी अथसि, फर्ज़ सां फर्ज़ पढ़ंदो वञे, पोइ जान छुटंदी। इहो मुस्लमान आहे। पर हिकिड़ो शख़्स आहे, उनखे त चवंदो दादा अचु निमाज़ पढ़ूं। दादा छा आहे? जी बाबा अचु निमाज़ हली पढ़ूं, बांग आई आहे। की तव्हां ई वञी पढ़ो, ओॾे जेकी मिलेव तव्हां वठिजो, असांखे नथो खपे। इहो काफ़िर आहे, ज़ाल खे तलाक अथसि। इन छा कयो? इन हिकारत कई, घटिताई कई निमाज़ जी। हे जेकॾहिं उते रीगन खे चवे हा त चोर जो हथु कोन कपबो आहे, इस्लामी दस्तूर आहे, पर चोर जो हथु असां वटि न कपबो आहे, त पोइ थोरो शुबहो पवे हा त हिन में खे इस्लाम जी इज़त आहे। पंहिंजो कुसूर थो ॿुधाए त असां इस्लामी दस्तूर जे इन हद ताईं अञा मुल्क न पहुचायो आहे जो चोर जो हथु कपियूं। पर हिन चयो त इहा मस्ख़रापन असांजे मुल्क में न हलंदी आहे। चवण सां हिकदमि जेकॾहिं मुस्लमान हुयो त ज़ाल खे तलाक अची वियुसि, पाण काफ़िर आहे। उलमा अकराम जी जमात आहे, मुंहिंजी इहा फतवा आहे। पुछोसि त इन फतवा में का ग़लती आहे? हिकारत कीअं इस्लाम जी, हिकारत रसूल जी, हिकारत इस्लाम जी, हिकारत अलाह जी, हिकारत काबे जी, इहा सिधो बवाह चिटो कुफर आहे। मुस्लमानो इन ॻाल्हि खे सम्झो। जॾहिं मर्दमशुमारी थी, जॾहिं हे आयो ऑपरेशन करे 90 ॾींहं जे लाइ, मां इलेक्शन कराईंदुसि, पोइ साहब हिन पर्चा वोटनि जा छपराया त मर्दमशुमारी थिए। उन पर्चनि में हिन कादियाननि जे मुतलिक़ जेको हलफ़नामो आहे त को बि मुद्दई नुबूअत जो, को बि मुस्लिह, मां उनखे नथो पोइ को मुस्लिह सम्झां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीन सईदुल मुरसलीन आहिनि, ऐं ग़ुलाम अहमद कादियानी जेको आहे सो उहो मुद्दई नुबूअत जो कूड़ो आहे। इहो आहे फार्म भरियल, असली जेको भरियल हो 74 में। हिन इहो टुकड़ो कढराए फिटी कयो फार्म न मुंहिंजो। हज़रत मियां ख़ान मन साहब, अलाह ताला हुनखे उमिरि ॾिघी ॾे, ख़तम नुबूअत जो अमीर आहे, कुंदिया शरीफ़ वारो बुज़ुर्ग हो। उन अचे मुफ़्ती साहिब खे जॾहिं इस्पताल में बीमार पियो हो इस्लामाबाद में, उते चईं साईं हे त फार्म छपिया आहिनि, पर हिन में मुस्लमान ऐं काफ़िर जो जेको फ़र्क़ु हो कादियानीअ जे विच में, उहो त हिन ज़ियाउल हक़ कटराए फिटी कयो आहे। हाणे इहे कादियानी बि पाण खे मुस्लमान कोठराईंदा ऐं मुस्लमाननि जा वोट वठंदा, मुस्लमाननि जे फ़िरिस्त में ॻणिया वेंदा, मुस्लमान इन्हनि खे वोट ॾींदा। उहे कादियानी अंदरूनी तरह सां ई चढ़ी वरी मेंबर बणिजी वेंदा। हज़रत मुफ़्ती साहिब जन नवाबज़ादे नसरुल्लाह ख़ान खे घुराए मोकिलियो त तूं ज़ियाउल हक़ सां ॻाल्हाए। हिकिड़ी तारीख़ आहे, हिनखे कोई झुटलाए नथो सघे। 2-3 सालनि जी पुराणी ॻाल्हि आहे। हिन नवाबज़ादो वियो, हुन सां ॻाल्हाई
नवाज़ादे खे हिन घणा ई चकर ॿकर ॾियारे आख़िर इनकार करे छॾीसि। मुफ़्ती साहिब खे चईसीं माखो ज़ोर थी वई ॻाल्हि, तव्हां पाण पुॼोसि त भली पुॼोसि। मुफ़्ती साहिब जन तमामु उन वक़्त में तकलीफ़ हुई, अलील हुया। हिकिड़ी कुर्सी थींदी आहे फीथड़नि वारी, उन ते चढ़ी वेठा, गिड़काए वञी ज़ियाल हक़ जे कसर में उते पहुचाईंसि माड़ीअ में इस्पताल खां। उते वञी मुफ़्ती साहिब हुनखे चयो त तो हे पर्चे ते जो उन्हनि जे अॻवान जी हिकारत लिखियल आहे त हू चवंदा त असां इन में कीअं त पोइ न दाख़िल करे तो क्या है, आपकी मर्ज़ी है कि सारे मुस्लमान वोट दाख़िल न करें। त पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त हिन ते सारा मुस्लमान वोट दाख़िल न कंदा, हेॾे कादियानी घणा घणा मुस्लमान हिन मुल्क में घणा। आख़िर चुप की कीअं त मुफ़्ती साहिब 1 करोड़ रुपया इन फार्म छुपाने पर ख़र्च आया है, फार्म छपाइण ते 1 करोड़ ख़र्च आयो आहे। मुफ़्ती साहिब चयुसि त असांजे पाकिस्तान में 10 ख़ानदान आहिनि, 10 लख ख़ानदान आहिनि कुल। औसत हर हिकु ख़ानदान खे 10 माण्हू ॾिना अथनि। उन परचे में उहो एतिरो लिखंदो त मुंहिंजा हेतिरा बाक़ी आहिनि, माना 10 लख परचा छपराइबा त हर हिकु कुटुंब ते अची वेंदा। घर 10 लख आहिनि असांजे मुल्क में, तंहिंजी माना 10 लख परचा। 10 लखनि परचनि मथां हिकिड़े हिकिड़े कागज़ ते तो नंढड़ो 9 इंच खनि ॾिघो या 10 इंच कागज़ आहे, ऐं ॿिए किलो 6 इंच खनि। अहिड़े जी क़ीमत वधि में वधि महांगो 10 पैसा, 10 माना 1 लख। हाणे 1 लख जी जेका शइ हुजे तंहिंजे लाइ तूं थो चए त करोड़ रुपया ख़र्च आया, सो कीअं? ईअं चई पोइ थो चएसि त जेकर 1 करोड़ रुपया ख़र्च आयो आहे त हिननि कमनि जे लाइ वरी 2 करोड़ ख़र्च कबो, 3 करोड़ ख़र्च कबो, छो त हे मुल्क ऐं मिलत ऐं इस्लाम जी ॻाल्हि आहे। इन में केतिरो बि ख़र्च अचे, बाक़ी रही क़ौम तो ते एतिराज़ करे सो मां ऐलान कंदुसि त इहे परचा ॿीहर मां छपराया आहिनि ऐं पाकिस्तान खे माली खसारो इहो मां ॾिनो आहे, तव्हां इन जी ॻाल्हि जी परवाह न करियो। इन ते आजिज़ थी पियो। आख़िर जॾहिं मजबूर थियो त पोइ चई त चङो छपरायूं था। इतां बि असांखे शुभ हो पियो त हिन जे कल्ब में कारह आहे। वरी साईं वरी ॿीहर जेके ॿाहिरि निकिरण जा सफ़र जा फार्म थींदा आहिनि, जेको बि वेंदो ॿाहिरि निकिरंदो ॿियनि मुल्कनि ॾांहुं, त पोइ हिते पासपोर्ट सां गॾु हिकिड़ो फार्म भराइबो आहे जंहिंमें बि इहा ॻाल्हि लिखियलु आहे। हुन में हिकिड़ो अल्फा बि बे आहे, ॿियो सीन आहे। उन में लिखियलु आहे त मां ग़ुलाम कादियानी खे काफ़िर सम्झां थो, काज़िब थो सम्झां। पोइ जेकॾहिं कादियानी हूंदो त उहो चवंदो त मां कादियानी आहियां, बसि किसो ख़तमु। जे मुस्लमान हूंदो त हुनजे हेठां दस्तख़त कंदो। इहो हुयो कसम। इन फार्म खां सवाइ माण्हू ॿाहिरि नथो निकिरी सघे। इहो पोयों टुकड़ो जेको सीन वारो आहे ABC, इहो कढाए फिटी कयईं, माना कादियानी बि आसानी सां हाणे पाण खे मुस्लमान कोठराई हलिया वञनि। ॿियो इहो मसइलो बि थियो। टियों ही थियो त 74 जो कानून जंहिंमें कादियान खे गैर मुस्लिम अक़लियत करार ॾिनो वियो, उहो कानून में अची वियो, जजनि वटि अची वियो, ऑफिसनि में अची वियो। इनखे चइबो आहे PLD जो किताबु। उहो जजनि जो कानूनी किताबु आहे पाकिस्तान जो। हिन 74 जे कानून आइन खे मनसूख करे रद्द करे फिटी कयो। 272 खां वठी 337 ताईं जेके दफ़ात हुया इन बहाने सां त हे गैर ज़रूरी आहिनि त कढी था छॾियूं। उन में कादियाननि खे जेको काफ़िर करार ॾिनल आहे उहो बि निकिरी वियो। अचे हेॾो मुस्लमाननि गोड़ कयो, पोइ चई त ठीकु आहे भला मां हिनखे बहाल थो करियां। माना कानून मां निकिरी वियो, जेको असेंबली जो फ़ैसिलो उन मां निकिरी वियो, PLD किताब छपिया उन्हनि मां निकिरी वियो। बाक़ी ज़ुबानी तरह माण्हुनि खे चई छॾी त ठीकु आहे। तंहिं करे इहो एॾो मसइलो आहे जो कादियान खे मोटाए हिन मुस्लमान करार ॾियण जी कोशिशि कई। हितां बि हिन जी गद्दारी मालूम थी। वरी साईं जॾहिं जो गैर मुस्लिम अक़लियत करार ॾिनो वियो हो कादियाननि खे, त अब्दुल सलाम नाले हिकिड़ो हिते वॾो माहिर हो, प्रोफेसर हो, उहो एॾो चिड़ियो इन ॻाल्हि ते, एॾो चिड़ियो, एॾो ख़फ़ा थियो जो मुल्क छॾे चई अहिड़े कूड़े गंदे मुल्क में जिते असांखे काफ़िर कोठे वञे मां न रहंदुसि। अमेरिका हली वियो, सालनि जा साल ओॾे वियो। उते वञी हिकिड़ो फराडी तरीक़े सां ॿिए जो इनाम हिन लालच ते यूरोप वारनि खे त मां हे वञी कमु कंदुसि, छो त कादियानी त उन्हनि जी पोखियल आहे। उते मां वञी पाण खे मुस्लिम करार ॾियारे ऐं पंहिंजो नालो ऐं पंहिंजे क़ौम जो नालो मशहूरु कराईंदुसि। हिनखे उहो एज़ाज़ ॾिनऊं। ज़ियाल हक़ हिनखे छा कयो, जंहिं जाइ ते कादियाननि खे काफ़िर कोठियो वियो हो उन जाइ ते विहारे, वॾो जलसो कोठराए, गुलनि जा हार पाराए, एज़ाज़ ॾियारे ऐं हुन तक़रीर कई ऐं हुनखे एवार्ड ॾिनो। त माना छा, हुन चयो त मां मुस्लमाननि में उहो पहिरियों मुस्लमान आहियां सारी दुनिया जे अंदरि जंहिं हेॾी इज़त हासिल कई आहे साइंसी उहिदे जे अंदरि। ऐं हिन बि हुनखे चयो त बाक़ी हीअ असांजो वॾो मुस्लमान आहे। सुवाल आहे त जेकॾहिं कादियानी मुस्लमान हो जंहिंजे नज़र में आहे त पोइ हे बि कादियानी आहे, ऐं कादियानी खे जेको मुस्लमान कोठे सो बि काफ़िर आहे। साफ़ ॻाल्हि आहे इहा बिल्कुलु। इहे सभु ॻाल्हियूं इन खां पोइ
वरी जेके बि उहिदा आहिनि सभु उन सभिनी उहिदनि ते कादियानी, हवाई फ़ौज जे मथां कादियानी, बहरी फ़ौज जे मथां कादियानी, बरी फ़ौज जे मथां कादियानी, PI जो जनरल मैनेजिंग ऑफिसर वॾो जेको आहे सो कादियानी। अहिड़ीअ तरह सां हे जेके तव्हांजा वॾा वॾा उहिदा ज़िलनि जा उहिदा ज़िलनि जे उहिदनि ताईं बि कादियानी सथिया विया आहिनि। इहे सभु हिन जूं हालतूं ॾिसी यकीन थी वियो त हे कादियानी आहे। पर हिन यकीन खे खोलिजे कीअं, कहिड़ी ख़बर? हाणे ॾिसो तव्हां सभु चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तव्हां जेके बि हिक ॿिए में वेठा आहियो न, सभु पाड़े वारनि जो ख़्यालु कजो, सभिनी कलमो पढ़ियो की न, इहो ख़्यालु कजो। हाणे सही, हाणे जेकॾहिं हिते तव्हां सां गॾु को यहूदी वेठल हूंदो, नसारो वेठल हूंदो त ला इलाहा इल्लल्लाह ताईं तव्हां सां गॾिजी ईंदो, पर मुहम्मद रसूलुल्लाह जॾहिं तव्हां चवंदो त बसि करे हो चवंदो, हिकिड़ो चवंदो त मूसा कलीम आहे, ॿियो चवंदो ईसा रूह आहे, ईसाई चवंदो ईसा रूह आहे। हा, इहो क़ाइदो अथव। हिते तव्हां खां छिजी वेंदा। कादियानी तव्हां सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह में गॾियल आहे। छो त गुलाम अहमद कादियानी चयो त मां उहो तव्हांजो मुहम्मद आहियां ख़ुदि। वरी वाणियुनि खे रिझाइण जे लाइ चई त मां तव्हांजो कृष्ण आहियां। मतिलबु छा हो? अंग्रेज़ हिन मुल्क में सुख जो वक़्तु न पिया गुज़ारनि। इहो फ़ैसिलो कयूं त हिननि मंझां इत्तिफ़ाक़ जी जेका ताक़त आहे असां कढूं, हिंदुनि खे बि पंहिंजो ताबेदार बणायूं, मुस्लमाननि खे बि पंहिंजे कब्ज़े में आणियूं, जिहाद मुस्लमाननि में कढूं, ऐं जेको हिंदुनि स्वराज कयो आहे मुस्लमाननि सां मुल्की आज़ादी जे लाइ, उहो बि हुननि जो टोड़ियूं। सो उते हुननि शुद्धी तहरीक जारी कराई, यानी हिंदुनि खे ख़ालिस हिंदू बणाइणु, मुस्लमाननि खे खणी वञी हिंदू बणाइणु, मुस्लमाननि सां ज़िद ऐं तअस्सुब क़ाइमु करणु। इहा शुद्धी तहरीक हेॾे करायूं। हेॾे असांजे हिन मुल्क में जेके बि इख़्तिलाफ़ात ॾिसो था, बरेलवी देवबंदी जो इख़्तिलाफ़, शीए सुन्नी जो इख़्तिलाफ़, ऐं साईं अहल हदीस ऐं गैर अहल हदीस जा इख़्तिलाफ़ात, इहे हिन मुल्क में विधऊं त मुस्लमाननि जी इख़्तिलाफ़ात सां ताक़त टुटे। मां हीअ तव्हांखे चैलेंज सां ॻाल्हि थो ॿुधायां, जंहिंखे इख़्तिलाफ़ हुजे त जेके असां में फ़िरके वाराना इख़्तिलाफ़ थिया, या हिंदुनि में जेके फ़िरके वाराना इख़्तिलाफ़ थिया, अंग्रेज़नि जे आए खां 15 मिंट अॻे को साबित करे ॾेखारे त हुआ। एॾी सख़्तु चैलेंज अंग्रेज़नि जे हिते मनहूस पेर रखण खां अॻु में 15 मिंटनि जी चैलेंज आहे इन्हनि सभिनी फ़िरकनि खे ॿुधाइनि त अॻु में हिंदुनि खे बि ऐं मुस्लमाननि खे बि। अॻे हुया को इहो हिंदुनि असांजे कुवत खे टोड़ण जे लाइ, असांजे हिंदुस्तान जे मुल्क खे ग़ुलाम बणाइण जे लाइ, हमेशह जी हुकूमत खे क़ाइमु करण जे लाइ, असांजे ताक़तुनि खे इख़्तिलाफ़ लड़ाओ और हुकूमत करो जे उसूल ते इन्हनि असांजे ताक़तुनि खे टोड़ियो। मगर उलमा जूं ख़िदमतूं, मौलाना अबुल कलाम आज़ाद जहिड़ा माण्हू, हज़रत शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह जहिड़ा माण्हू, इन्हनि जी रवादारी, इन्हनि जूं तालीमूं हिंदुनि खे बि पाण ॾे छिके आया, मुस्लमाननि बि पाण में इत्तिफ़ाक़ कया। आख़िर तहरीक एॾो ज़ोर वठी वई जो कोए टेंडा जो नारो लॻो, अंग्रेज़ ज़ालिम हिन मुल्क मंझां निकिरी वञ, मजबूर थी हो निकिरी वियो। पर हिन जेके पंहिंजे बचाव जे लाइ हिते बदमाशूं सिटियूं, तिन जो ॿिज त पोखिजी वियो। इहो दस्तूर आहे। ॿिज जो पोखींदड़ जेकॾहिं मरी वञे, मुल्क मां निकिरी वञे, त बि ॿिज पिया उॾरंदा हवा ते पिया हुन मुल्क में। हे जेके किना बबुर आहिनि, हे किना बबुर अंग्रेज़नि हवाई जहाज़ जे ज़रिए उछले फिटी कया। यूरोप में हिकिड़ा झंगल आहे, उतां खणी आया ॿिज, त जीअं हिननि जे ज़मीननि खे, मुल्कनि खे ख़राबु करियूं। सो उहे तमामु थोरा लभंदा। हाणे जिते किथे हिते बि बबुर पिया लभनि। एतिरे क़दुरु असां सां हुननि दुश्मनी कई आहे, असांजे मुल्कनि खे ख़राबु करण ऐं विञाइण जे लाइ। बहरहाल हिननि असांजे मुल्क में इख़्तिलाफ़ात जो ॿिज विधो, ऐं वॾो बुछड़ो गंदो जेको सलो हो, जो हे चए थो त मैं आप सरकार का खुद काश्तह पौधा हूं। गुलाम अहमद कादियानी लिखियो महाराणी वक्तूरिया ॾे ख़त, सितारा तैसरा किताब आहे, उन जे अंदरि इहो ख़त आहे। ऐं उन में ॿिया बि घणा ख़त आहिनि अंग्रेज़नि ॾे, जेके गुलाम अहमद कादियानी उन्हनि ते लिखिया आहिनि त मां तव्हांजो हथ जो पोखियल पौधो ऐं चकी आहियां, तव्हांजी संभाल न कंदो त पोइ त मुस्लमान असांखे तिबाह कंदा। त इहे सभु हालात हुया, जिन हालात असांखे एतिरो मजबूर कयो जो असां इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे गौर सां ॾिसण लॻासीं। आख़िर अंग्रेज़ त विया, पर इहो किन हिते छॾे विया। बहरहाल मुल्क जी आज़ादी थी, त मुल्क जे आज़ादीअ में हिननि हिकिड़ो वॾो हादसो, वॾो वाक़ियो बि विझी फिटी कयो। असांजे हिन हिंदुस्तान जे मुल्क खे हिननि 2 टुकड़ा करे छॾियो। वरी असांखे जेको पाकिस्तान ॾिनो, तंहिंखे 2 टुकड़ा 1000 मील जे फ़ासिले सां कयूं, जो हलंदे हलंदे इहो अब्दुल्लाह नियाज़ी जे 80,000 माण्हुनि खे हथियार उछलराया। मां ज़मानत सां चवां थो त इहो कादियानी हो। ऐं हाणे मुस्लिम लीग जे
कयूं ग्रुप खे शर्म अचणु खपे जो उनखे वरी पंहिंजो हाणे सदर चूंडियो अथनि साॻी अब्दुल्ला नियाज़ी खे ऐं उन कादियानी खे चूंडियो अथनि। मुस्लमानो हेतिरो वॾो चकर आहे, हेॾे हुकूमत में अंदरि लंघंदा था अचनि, हेॾे सियासत में तव्हांजा सदर बणिबा था अचनि, इहा हालत आहे मुल्क जी। ऐं हे आहिस्ते आहिस्ते क़ौम खे सिलो पाइज़न ॾींदो थो रहे, इस्लाम 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 इस्लाम, ही हालत आहे मुल्क जी। हाणे अची उशरे ऐं ज़कात ते ज़ोर ॾिनो अथसि, उशरो ऐं ज़कात, उशरो छा आहे ज़कात छा आहे? मुस्लमानो हिन ॻाल्हि खे सम्झो।